सिंधु दरिया में पानी के विकरण में वाध जो सिलसिलो जारी। गुड्डू और सखर बैराज वट विचोले दर्जे की ॿोॾि जी सूरत हाल बरक़रार। गुड्डू बैराज वट पानी जो मथां वेकिरो 4,22,000 ऐं हेठां वेकिरो 4,01,000 क्यूसिक ताईं पहुची वियो। सखर बैराज वट पानी जो मथां वेकिरो 3,55,630 ऐं हेठां वेकिरो 3,15,880 क्यूसिक पानी रिकॉर्ड। कोटली ब्राज के मथां वेकिरो 1,67,830 क्यूसिक ऐं हेठां वेकिरो 1,26,382 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कराची के मुख्तलिफ इलाक़नि में किथे हल्की तो किथे तेज़ बरसात। मौसम खुशगवार थी वही। कोरंगी, महमूदाबाद, मंजूर कॉलोनी, शाहराह फैसल, अख्तर कॉलोनी, गुलिस्तान जोहर ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात आहे। चंडीगढ़ रोड, सदर, मंगोपीर में भी वसकारो थियो। खैबर पख्तूनख्वा के मुख्तलिफ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोडा डप विझा माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। सवात, मेंगोरा ऐं भरपासे ज़िलज़िले जा लोडा महसूस कया विया। ज़िलज़िलो मापींदड़ मर्कज़ मूजिबि ज़िलज़िले की शिदत रेक्टर स्केल ते 4.4 रिकॉर्ड कई वई। पाकिस्तान में अक़लियतुनि के समूरा सियासी, मुआशी और समाजी हक़ हासिल आहिनि। असो मज़हब इस्लाम अक़लियतुनि के हक़नि के तहफ़्फ़ुज़ के मुकम्मल तौर ते तस्लीम करे तो। सदर आसिफ अली ज़रदारी जो अक़लियतुनि के दिहाड़े ते पैगाम चवे तो पाकिस्तान अक़लियतुनि के सियासी, समाजी और मुआशी तौर ते बाइख्तियार बणाइण लाइ केतिरा ई क़दम खया आहिनि। अक़लियतुनि के मज़हबी, समाजी, सियासी और मुआशी हक़नि जो तहफ़्फ़ुज़ यकीनी बणाइण लाइ पुरज़म आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान तहरीक में अक़लियती बिरादरी अहम किरदार अदा कयो आहे। खेसि यकीन आहे त पाकिस्तान जो अक़लियतूं मुल्की तरक्की लाइ पंहिंजो हाकारी किरदार अदा कंदियूं रहंदियूं। अक़लियतुनि जे क़ौमी ॾींहं ते चेयरमैन, ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी, सर्विसिस चीफ्स ऐं पाक फ़ौज जो अक़लियती बिरादरी के वाधायूं। ISPR जो चवणु आहे त मुल्क जी तरक्कीअ में अक़लियती बिरादरियुनि जो अहम किरदार आहे। क़ौम जी तरक्की ऐं ख़ुशहाली में अक़लियती बिरादरी जो किरदार विसारण जोॻो नाहे। मुल्क जी सक़ाफ़ती सुञाणप में बि अक़लियतुनि जो किरदार इंतहाई अहम आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी, वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿियनि पारां अक़लियतुनि जे क़ौमी ॾींहं ते वाधायूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अक़लियतुनि जे हक़नि ऐं तरक्की ऐं बाइख्तियार बणाइण जे बुनियादी उसूलनि ते कॾहिं बि सौदेबाज़ी न कई वेंदी। PP अक़लियतुनि जे हक़नि लाइ डिघी जिदोजहद कई आहे। 1973 जो मुतफ़िक़ा आइन क़ाइदे अवाम शहीद भुट्टो जे सियासी बिस्तरत जो चिट्टो सबूत आहे। सभु गॾिजी अहिड़ो मुल्क बणाए सघूं था जिते हर फ़र्द क़ौम जी ख़ुशहाली में पंहिंजो हिसो विझी सघे। मोहसिन नक़वी चयो आहे त पाकिस्तान जी तामीर ऐं तरक्की में अक़लियतुनि जे किरदार खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। मुराद अली शाह चयो आहे त सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे। सिंध में अक़लियती बिरादरी सभिनी खां महफ़ूज़ आहे। पाकिस्तान जो नालो रोशन कंदड़ क़ौमी हीरो अरशद नदीम ॾे वापसि पहुची वियो। लाहौर एयरपोर्ट ते शानदार आजिया। क़ौमी हीरो खे भेटा ॾियण लाइ माण्हुनि जी पीह जोश ऐं जज़्बो ॾिसण वटां। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल, नून लीग अॻवान साद रफ़ीक, ओस्मा बुखारी ऐं ॿिया बि एयरपोर्ट पहुता। गोल्ड मेडल माणींदड़ अरशद नदीम जो चवणो त क़ौम ऐं वालिदैन जी दुआ सां कामयाबी मिली आहे, जंहिं पुठियां डिघो सफ़र आहे। अरशद नदीम दुआऊं करण ते क़ौम जा थोरा मञिया।
सन बरसां बनीअ में गाह करण तां नौजवान क़तल ॻोठ वॾा छछर में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। फायरिंग में अल्लाह बख़्श छछर मारिजी वियो। पुलिस मूजिबि जवाबदार रमज़ान छछर खे पिस्टल समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। रुस्तम जे ॻोठ सरफू वासी नौजवान पंजाब जे इलाइक़े में मारिजी वियो। वारसनि जो चवणु आहे त वाजिद दीदू खे पसंदि जो परिणो करण तां क़तल कयो वियो आहे। गंबर भरिसां चइनि ॿारनि जी माउ बैटरी जो पाणी पी अपघात करे छॾियो। गोचको रामखोड़ो बासण शह मीरा कोरी घरू अणबत तां पंहिंजी ज़िंदगी जो ॾींहों गुल कयो। बिरा रोड में नौजवान मुबैना तौर घरू अणबत तां ख़ुदकुशी करे छॾी। फतेहपुर मोहल्ला वासी शहजाद ज़हरीलियूं गोरियूं खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। चंबल वेझो मेरवार रोड ते रिक्शा कल्टी नौजवान फौत 5 ॼणा ज़ख़्मी। हादसे में ॻोठ अहमद हाशमाणी वासी सजाद कपरी मौके ते फौत थी वियो। मोहरम कपरी ऐं ग़ुलाम रसूल सिद्दीकी ज़ख़्मी थी पिया। टंडो रहीम ख़ान जे काचे में बरसात खां पोइ केस्टो कर खयो आहे। नीगरी फौत थी वई आहे। ॻोठ सावड़ो में नादिया थी नवाब रूमदानी केस्टो बि फौत थी वई। काचे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में केतिरा ई माण्हू केस्टो में वठिजी विया। वदीन भरिसां मासूम नीगर रांदि कंदे काज़िया वाह में बुरी वियो। ॻोठ हाजी हाशिम ख़ासकेली वासी शबीर शेख वाह में किरी पियो। वारसनि पारां नीगर जी ॻोल्हा जारी। इंतिज़ामिया खे मदद जी अपील। हैदराबाद में फुलेली वाह में बुरी वियल नीगरी नूर खातू जो लाश हथ न आयो। ॻोल्हा जारी। गुज़िरियल राति कासिमाबाद वासी रिक्शा ड्राइवर पंहिंजी ॿारनि समेत रिक्शा सूदो फुलेली किनाल में किरी पियो। पोइ ताईं नीगर खे मक़ामी टोबनि बचाए वरितो हो। खैरपुर में ॻोठ दीन मोहम्मद रिंदमा नौजवान जे अगवा ख़िलाफ़ वारसनि जो एहतजाज। जमील रिंद जी बाज़ियाबीअ लाइ वारसनि SSP हाउस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त गुज़िरियल राति नौजवान खे 6 जवाबदारनि घर ॿाहिरां अगवा करे विया। 12 कलाक गुज़री वञण बावजूदि पुलिस नौजवान खे बाज़ियाब करण लाइ को बि तहरुक नाहे वरितो। ऐं पाकिस्तानी अदाकारा मायरा ख़ान के मुड़िस तरफ़ां ॾिनल तोहफ़ो चोरी थी वियो। संदसि चवणु आहे त खेसि मुड़िस तरफ़ां मिलियल सूखड़ी गुम थी वई आहे। संदसि ख़्यालु आहे त तोहफ़ो चोरी थी वियो आहे।